बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां खे फ्री में इतला पहुंची सके। फरमाइन था त जुम्मे जो मशहूद ॾियारो आ, फरिश्ता गली गली नगर नगर शहर शहर हाज़िर थींदा आहिनि। तव्हांजा दुरूद तोहफ़े जे सूरत में खणी मूं वटि ईंदा आहिनि। पर ॿी रिवायत में आ त जेकॾहिं को सिक मां मुहब्बत मां सलात पढ़े थो, उन जे चपन मां आवाज निकरन था। ये आवाज गुंबद खदरा में मदीने वारो साईं पाण ॿुधे थो। फरिश्ता बि पहुचाइन था जिए उहे भी गवाह रहन, शाहिद रहन तवांजे इने नेक अमल जा। मलाइक शाहिद बणजन, पर ॿुधण जे ला मुंहिंजो सोनो हबीब पाण दुरूद ॿुधे भी थो। साहब अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हींअर त असांजा दुरूद ॿुधो पिया, पर जॾहिं तव्हां दुनिया ता परदो करे वेंदो, जॾहिं तव्हां मज़ारे अनवर में जलवगर थींदो, हबीब पो असांजा दुरूद ॿुधंदो या न? पो असांजूं सलातूं तव्हां ताईं पहुचंदियूं या न? साईं फरमाइनि था, हा हा, जीअं हींअर ॿुधां थो वफ़ात खां पोइ बि ईअं तव्हांजा दुरूद ॿुधंदुसि। सुभान अल्लाह। फ़इन्न नबीयल्लाह हय्युन युरज़क़, बेशक अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में भी ज़िंदा हूंदो आ, उन के रब वटा रिज़्क़ रोज़ी भी ॾिनी वेंदी आ। फ़इन्न अल्लाह हर्रम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया, धरती जे मथां रब हराम करे छॾियो आ ज़मीन नबियन जे जिस्मन के न खाईंदी आ, मिट्टी उन्हनि जे बदनन के नुक़सान न पहुचाईंदी आ। अल्लाह जा नबी जीअं ज़ाहिरी ज़मीन ते ज़ाहिर ज़हूर ज़िंदा हूंदा आहिनि, तीअं पंहिंजे मज़ार में पंहिंजे कब्र में भी हयात ज़िंदा मौजूद हूंदा आहिनि। हबीब फरमाइनि था, तव्हांजा दुरूद हींअर बि ॿुधां थो, मज़ार में पहुचण खां पोइ बि तव्हांजा दुरूद ईअं ई ॿुधंदुसि। ए उम्मतियो, जॾहिं जुम्मे जो ॾियारो थिए त इन ॾियारे ते मूं ते घणी सलात घणो दुरूद पढ़ंदा कजो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह, चो चो सल्लल्लाहु अलैहि या सोने हबीब दी हदीस आ। साईं फरमाइनि था, जेको मोमिन बानो जुम्मे जे ॾियारे ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े। घणा भेरा? 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े, क़यामत जे ॾियारे में एतिरो मूंखे वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो, एतिरो मूंखे करीब हूंदो। सुभान अल्लाह। भाइरो, छा चाहियो था तव्हांखे मदीने वारे जो कुर्ब नसीब थिए? केड़ा केड़ा चाहियो था? खपे कंहिंखे दौलत खपे, कंहिंखे पैसो खपे, कंहिंखे कुर्सी खपे, पर हिन आशिकन के मोहम्मद मिठो खपे। मदीने वारे जो प्यार खपे, हुजूर जो कुर्ब खपे, लजपाल नबी जी वेझड़ाई खपे। खपे या न खपे? जंहिंखे खपे सो दिल सां पढ़े,
पंजी दिल वारी तार ज़बान सा जोड़े पोचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब